मटियारी खां रिपोर्ट करे रहियो आहे तामीर लाखो। MSG नाजाइज़ ने नौजवान ज़ाहिद मेमण जी बाज़ियाबी लाइ मटियारी में सहाफ़ी बिरादरी ऐं सोशल वर्करनि जो एहतजाज नारेबाज़ी। तफ़सील मूजिबि DHQ अस्पताल मटियारी जे MS डॉक्टर अब्दुल सलाम मेमण पारां सहाफ़िन ख़िलाफ़ नाज़िबा लफ़्ज़ अदा करण, अस्पताल में करप्शन ऐं मुख़्फ़ी नौजवान ज़ाहिद मेमण जी बाज़ियाबी लाइ समाजी अॻवान आवाज़ हक़ इतिहाद अॻवान पीर अली शेर सरहंदी अनारदीन शाह मटियारी जे सीनियर सहाफ़िन ज़मीर ख़ासख़ेली नदीम मंगरियो मोहरम राज रियाज़ चांडियो GM बाबू ख़ासख़ेली शाहिद शम्स मेमण जुल्फ़कार मेमण फ़कीर लाइक बाबर सरफराज तुर्क तामीर लाखो ऐं ॿियनि जी अॻवानी में मटियारी प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कंदे शदीद नारेबाज़ी कई। मुज़ाहिरीन जो चवणो हो त मटियारी जे DHQ अस्पताल में सहूलियतुनि जी खोट ऐं करप्शन ख़िलाफ़ मटियारी जे सहाफ़ी बिरादरी पारां मीडिया में ख़बरूं हलाइण तां मछिड़जी MS मटियारी डॉक्टर अब्दुल सलाम मेमण पूरे ज़िले जे सहाफ़ी बिरादरी ख़िलाफ़ नाज़िबा लफ़्ज़ इस्तेमाल करण जी शदीद मज़म्मत कयूं था। मुज़ाहिरीन जो चवणो हो त अस्पताल में इलाज जूं के सहूलियतूं न आहिनि। अस्पताल जी बजट सॼे करप्शन जी वर चढ़ी वियो वञे जॾहिं त MS ज़ुबान दराज़ी में पूरी आहे। सहाफ़ी बिरादरी फौरी तौर MS खे हटाइण जो मुतालबो कयो जॾहिं त ॿिए पासे मुज़ाहिरीन महीनो अॻु मुल्तान मां अगवा थियल मटियारी जे टैक्सी ड्राइवर ज़ाहिद मेमण जी बाज़ियाबी लाइ पिणु एहतजाज कयो वियो। मुज़ाहिरीन जो चवणो हो त गुज़िरियल ॾींहुं धाड़ेलनि पारां जेका मुख़्फ़ी नौजवान जी वीडियो मोकिली वई आहे उन में मुख़्फ़ी नौजवान मथां इंसानियत सोज़ तशदुद कयो पियो वञे। मुज़ाहिरीन चयो त मुख़्फ़ी नौजवान जी वालदा जी हालत ख़राब आहे। उन करे वज़ीर आला सिंध वज़ीर आला पंजाब IG सिंध तोड़े IG पंजाब खां मुतालबो था कयूं त फौरी तौर नौजवान खे बाज़ियाब करायो वञे।